अस्सलाम नाज़रीन, केटी न्यूज़ में भली कार माया काज़ीरा बेल माया सबाबड़ो हेडलाइंस वन बुलेटिन में अवां खे आम ख़बर ॾियूं त लाहौर हाईकोर्ट तहरीक इंसाफ खे आचर ॾींहुं मीनार पाकिस्तान ते जलसो करण खां रोके छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवां खे अपडेट कयो पिया। जस्टिस तारिक सलीम शेख दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमांड ते चयो आहे त इंतज़ामिया सां गॾिजी मामलो हल कयो वञे। इमरान जी गिरफ़्तारी वारंट ते अमल खां न इस्लामाबाद हाईकोर्ट ऐं नई लाहौर हाईकोर्ट रोकियो आहे। जलसे लाइ 15 ॾींहं पहिरियां प्लान जोड़ियो। को शादी भी कंदो आहे त पहिरियां प्लान जोड़ियो ईंदो आहे। ईअं नथो थी सघे त सुबुह जो उथो ऐं ॿिए ॾींहुं जलसे जो ऐलान करियो। ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई वई। ख़बर अवां खे ॾियूं पिया। लाहौर हाईकोर्ट तहरीक इंसाफ जे आचर ॾींहुं मीनार पाकिस्तान ते जलसो करण खां रोके छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवां खे अपडेट कयो त जस्टिस तारिक सलीम शेख दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चयो त इंतज़ामिया सां गॾिजी मामलो हल कयो वञे। इमरान जी गिरफ़्तारी वारंट ते अमल खां न इस्लामाबाद हाईकोर्ट नई लाहौर हाईकोर्ट रोकियो आहे। जलसे लाइ 15 ॾींहं पहिरियां प्लान जोड़ियो। को शादी बि कंदो आहे त पहिरियां प्लान जोड़ींदो आहे। ईअं थी नथो सघे त सुबुह जो उथो ऐं ॿिए ॾींहुं जलसे जो ऐलान कयो। ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई वई आहे। अवां खे अपडेट कयूं त लाहौर हाईकोर्ट तहरीक इंसाफ खे आचर ॾींहुं मीनार पाकिस्तान ते जलसो करण खां रोके छॾियो आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। लाहौर हाईकोर्ट तहरीक इंसाफ खे आचर ॾींहुं मीनार पाकिस्तान ते जलसो करण खां रोके छॾियो आहे। जस्टिस तारिक सलीम शेख दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इंतज़ामिया सां गॾिजी मामलो हल कयो वञे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे खुदा बख्श। जी खुदा बख्श, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, लाहौर हाईकोर्ट तरफ़ां जेको पीटीआई जी दरख़्वास्त ते लाहौर में जलसे करण खां रोके छॾियो आहे। इन हवाले सां पीटीआई जी हिकु दरख़्वास्त दाख़िल कराई हाई कोर्ट में, जंहिंमें कोर्ट खे जेको गुज़ारिश कई वई हुई त इंतज़ामिया तरफ़ां जेको आहे जलसे में रुकावट विधियूं पियूं वञनि। लिहाज़ा लाहौर जी इंतज़ामिया खे हिदायत कई वञे त उहो असांखे जलसो करणु न वञे। ॿिए पासे जेको आहे लाहौर हाई कोर्ट तरफ़ां जेको आहे ॿिन्ही धुरियुनि जो मौक़िफ़ ॿुधण खां पोइ इन जलसे खे करण खां मना कयो वियो आहे ऐं चयो वियो आहे त पहिरियों इमरान ख़ान जा गिरफ़्तारी जेके वारंट आहिनि उनजी तामील जे हवाले सां जेको आहे सो फ़ैसिलो थिए। ऐं ॿिए पासे 19 तारीख़ ते PSL जो फाइनल बि आहे लाहौर में। त लाहौर इंतज़ामिया जो चवणु आहे त जेको आहे उहो PSL जी सिक्योरिटी में मसरूफ़ हूंदा। लिहाज़ा PTI खे जलसे जी सिक्योरिटी न ॾेई सघंदा। इन करे इन जलसे खे रोकियो वञे ऐं कंहिं ॿी तारीख़ ते मुक़ररु कयो वञे। ॿिन्ही धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ लाहौर हाई कोर्ट तरफ़ां PTI खे 19 तारीख़ ते जलसे करण खां रोकियो वियो आहे। जी खुदा बख्श, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।